मोरो में क़ौमी शाइर साईं राशिद मोराई के घर ते पुलिस चढ़ाई करे संदसि फर्ज़ंद शाह लतीफ़ के गिरफ़्तार किया वियो। ॿिए तरफ़ मोरो के सीनियर सहाफ़ी ऐं वाइस ऑफ सिंध लंडन टीवी जे डिस्ट्रिक्ट रिपोर्टर परवेज़ अली चांडियो के घर ते पुलिस ऐं नक़ाबपोश बंदूक बरदारनि चढ़ाई करे सहाफ़ी के खंभण की कोशिश कई, जंहिं मज़ामत दौरान गरबातनि मथां फायरिंग करे संदसि अमड़ ऐं न्याणी के ज़ख़्मी कयो वियो। हे सिंध पुलिस की दादागिरी आहे। जेसन साथियों जी त हिन वक्त ज़िया लंजार की दहशतगर्दी ऐं पुलिस हटारण सां हिन वक्त टाइम जा 2:39 थिया आहिनि ऐं पुलिस मोबाइलूं 50 खां वधीक पुलिस एहलकार ऐं उन्हनि सां गॾु पंजाब फोर्सिस जेका हिन वक्त मुंहिंजे घर जे मथां चढ़ाई कई आहे, मुंहिंजे नियाणियुनि सां विड़ी आहे, तशदद कयो आहे असांजे मथां, मूंखे पंहिंजे घर वारनि बचाए वरितो आहे। हिन वक्त ही जेके लंजार आहे पीपल्स पार्टी आहे, इहा हिन वक्त दहशतगर्द थी चुकी आहे। सिंधी माण्हुनि खे खंभण थी चाहे ऐं उन्हनि खे लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। पुलिस के बार बार चयो आहे, वरी बि चऊं था त पुरअमन क़ौमी कारकुननि खे एहतिजाज जो हक़ ॾिनो वञे। सिंधूअ ते केनाल कंहिं बि सूरत में क़बूल न आहिनि। इन्हनि FIRनि खां, इन्हनि केसनि खां सिंधी जोधा डिॼण वारा कोन्हनि। सिंधू दरिया असांजे ज़िंदगीअ जी मौत जी ॻाल्हि आहे। असां कंहिं बि सूरत में पंहिंजे जिया पे सिंधू दरिया ते को बि केनाल लॾणु कोन ॾींदासीं। इन लाइ केस थिया त केसनि खे बि मुंहुं ॾींदासीं। सिंध पुलिस के शर्म अचणु खपे। SHO दौलतपुर के SSP नवाब शाह के ॿुॾी मरणु खपे, शर्म अचणु खपेनि जेके पुरअमन क़ौमी कारकुननि ते केस। रियासत दहशतगर्दी के ख़िलाफ़ इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं फौरी तौर ते नोटिस वठी क़ौमी शाइर राशिद मोराई जे फर्ज़ंद शाह लतीफ़ ऐं सहाफ़ी परवेज़ चांडियो खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।